पीएसटी जी टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जिन सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम टेस्ट पास कई हुई ऐं 60% खां मथे हिननि मार्कूं हासिल कयूं हुयूं। पर हिननि जो चवणु आहे त कामोरनि ॻरियूं रिश्वतूं वठी अहिड़ा उम्मीदवार पास करे उन्हनि खे ऑफर आर्डर ऐं नौकरियूं ॾिनियूं। असीं जीअं जो तीअं बेरोज़गार वेठा आहियूं। अचो खाइनि मालूम करियूं त हुननि जो हिन सिलसिले में छा मुतालबो आहे। असां सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़ां 2009 में टेस्ट क्लियर कईसीं, जंहिंमें 60% मार्कूं रखी वयूं। असां 60% खां वधीक मार्कूं खणी मेरिट ते पास थियासीं। उन खां बाद में करप्ट कामोरनि असांखे वेटिंग में रखी जाली भर्तियूं कयूं। उन्हनि जालियुनि भर्तियुनि जा सबूत जिन 35% मार्कूं खयूं उन्हनि खे 40% वधीक मार्कूं ॾेई 70% ते आणे उन्हनि खे आर्डर ॾिना विया। उन्हनि जा सबूत असां सेक्रेटरी तालीम खे ॾिना, असां डीओ खे ॾिना, असां ईडीओ खे ॾिना। उन जे बावजूद बि असांखे वेटिंग में रखी जालियूं भर्तियूं करे असांखे हींअर ताईं नौकरियूं न ॾिनियूं वयूं। 2009 में सिंध यूनिवर्सिटी टेस्ट पास कईसीं, जंहिंमें 60% खां वधीक मार्कूं खणी असां पास थियासीं। असांखे एतिजाज कंदे मुकमल 1 साल थी वियो आहे, पर हिन असांजे करप्ट कामोरनि अॼु ॾींहं ताईं असांजो को बि तदारक न कयो आहे। असां पीपी चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी सां बि वञी मिलिया आहियूं नवदेरो में। उन पंहिंजे पीए जमील सुमरे खे चयो, उन असांखे आसरो ॾिनो, पर हींअर ताईं असांजो को बि तदारक न थी सघियो आहे। असांजे 60% खां मथे मार्कूं आहिनि, असांखे आर्डर नथा ॾिना वञनि। जंहिंजूं 30 मार्कूं 35 मार्कूं उन्हनि खे आर्डर ॾिना अथनि, असांखे वेटिंग लिस्ट में रखी अथऊं। उन्हनि खां 4 लख वठी रिश्वत वठी असां उन्हनि खे आर्डर ॾिना, असां रहिजी विया आहियूं। असां सां इंसाफ़ कयो, असांजो साल खां मथे थी वियो आहे। असां जेको सरापा एहतिजाज आहियूं, असां केर बि इंसाफ़ करण लाइ तयारु न आहे। हिननि जो इहो ई मुतालबो आहे त असां 2009 में सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि बाज़ाब्ता तौर ते कानूनी घुर्जूं पूरियूं करे 60% मार्कूं खणी कामयाब थिया आहियूं। रिश्वत एवज़ नाल उम्मीदवारनि खे कामयाब करार ॾेई असांजी हक़ तलफ़ी कई वई आहे। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।